रिकन्सिलेशन कमीशन जो मुतालबो तो तमाम ताक़तवर आहे, पर सिर्फ़ आज़ाद कश्मीर जे लाइ छो? उहा कमीशन सिंध में भी जुड़न घुर्जे, जिते 20 सालन खां हिननि जी हुक्मरानी आहे। उन सिंध जी सूरत हाल इहा है तो उते अमन अमान जी सूरत हाल तमाम ख़राब आहे। उते अगवा थियल ॿारनि जा वालदेन जेकॾहिं एहतिजाज पिया कनि त रातो पेट में उहे गेलिया था वञनि ऐं उन्हनि जे मथां एटीसी जूं एफआईआरियूं थियूं थियनि। उते रोड रस्ता कोन्हनि के, उते सिहत जो निज़ाम कोन्हे को, उते तालीमी इदारा मुकम्मल तबाह आहिनि। अवां ॾिसो पिया त पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां जेके हथरादू नतीजा जारी कया विया उन्हनि जे ख़िलाफ़ सिंध जा शागिर्द जामशोरे में गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां कैंप लॻाए वेठा आहिनि, पर मां सम्झां थो त उन्हनि खां को पुछण लाइ बि तयारु कोन्हे को। तंहिंजे करे ॿियनि सूबनि जे लाइ कमीशननि जो क़याम आणणु ऐं ॿियनि ते तनक़ीद करणु त 47 फार्म जी पैदावार आहिनि, त पोइ ही कहिड़े फार्म जी पैदावार आहिनि? हिननि जा गवर्नर ऐं वज़ीर आला जेके बणिजी वेठा आहिनि उहे कहिड़े फार्म जी पैदावार आहिनि? सिंध में मेरठ जी मुकम्मल लताड़ आहे, सिंध जा तालीमी इदारा मुकम्मल तबाह आहिनि, सिंध जी अमन अमान जी सूरत हाल मुकम्मल ख़राब आहे, सिंध में करप्शन आम आहे, इदारनि में पैसनि खां सवाइ को बि कमु न पियो थिए। कमीशन जुड़णु घुर्जे, पर सॼे मुल्क लाइ जुड़णु घुर्जे ऐं सभ खां पहिरियां मां सम्झां थो त जेकॾहिं सिंध में जुड़णु घुर्जे त पोइ असां हुनजी आजां था कयूं। बिलावल ते जेको रिकन्सिलेशन जेका कमीशन जी घुर कई आहे उहा घुर सिंध जे लाइ हुजणु घुर्जे। न असां वटि अमन अमान आहे, न असां वटि रेवेन्यू डिपार्टमेंट जो करप्शन जी बाज़ार गरम लॻी पई आहे। स्कारप सॼी सिंध जे अंदरि स्कारप डिपार्टमेंट सॼी तबाह लॻी पई आहे। एजुकेशन असांजी सॼी तबाह लॻी पई आहे। असांजो खाइण जूं शयूं, पीअण जूं शयूं, तेल रोज़ जे पेट्रोल रोज़ 8 ॾींहंनि जे अंदरि 65 रुपया चढ़ी वियो आहे। माना किथे इंसाफ़ जी उमेद ई न आहे। जुडिशरी इंसाफ़ ॾियण खां लवाए रही आहे। इहा कमीशन त फौरी तौरु ठाही वञे त अछे कारे जी ख़बर पइजी वञे। DC असां वटि कहिड़े क़िस्म जो थो लॻे, SP कहिड़े क़िस्म जो थो लॻे, असां वटि टाउन चेयरमैन आहे, म्यूनिसिपल चेयरमैन आहे, को इदारो उन खां नेब एंटी करप्शन पुछण लाइ तयारु न आहे, सज़ा ॾियण जे लाइ तयारु न आहे। त आख़िर इहो सिंध सां एॾो वॾो ज़ुल्म छो? जॾहिं 3 सूबनि मां धारियाबाद गारी अफ़गानी पठान लॾे आहिनि त कराची जे अंदरि पीपुल्स पार्टी शेल्टर ॾिनो वेठी आहे। हेतिरनि ॾींहंनि खां असांजा नौजवान पढ़ियल लिखियल सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी हेड ऑफिस जे अॻियां बुख हड़ताल कई पई वई आहे त जेको फार्म 47 वारो CM आहे या जेका सॼी सिंध जे अंदरि हिननि जी फार्म 47 वारी करप्ट माफ़िया आहे, तव्हां उन्हनि खां छो न नौजवाननि खां पुछण विया उन्हनि जे बुख हड़ताल कैंप ते वञो, तव्हां उनखे इंसाफ़ ॾियो नी। तव्हां छाजे लाइ वेठा आहियो कुर्सियूं सीड़ाए? इहा कमीशन हुजणु घुर्जे, यानी पंहिंजे पाण खां इंसाफ़ शुरू थिए त असीं सम्झंदासीं त सिंध जीअंदी ऐं उमेद थींदी। जेकॾहिं कमीशन ठहे थी मेरिट जे बुनियाद ते त असां मोस्ट वेलकम कंदासीं। बिलावल ज़रदारी जो इहो फ़ैसिलो सिर्फ़ु कश्मीर लाइ न हुजे, को बि इदारो हिन महिल साबित न आहे। करप्शन जी बाज़ार आहे, नौकिरी ॾियणी आहे, पैसनि ते ॾियणी आहे। पुलिस जो SHO, MPA, MNA, SP लॻाइनि था, लुट मार लॻी पई आहे। सिंध जे अंदरि मंशात, शराब, जेके बि नशावर शयूं हलनि थियूं, छा उहे बंदि थी सघंदियूं? फौरी तौर ते हिन कमीशन खे आंदो वञे त जीअं असां सिंधी माण्हुनि मां हीअ बेचैनी ख़तमु थी वञे ऐं इंसाफ़ जो राह ॾिठे। इहो त कश्मीर लाइ सोचे थो, इहो हिनखे पाकिस्तान में पहिरियां सिंध लाइ सोचणु घुर्जे आहे। छाजे करे तव्हांखे पाण ख़बर आहे त मेजॉरिटी जेका आहे हिननि खे वोटनि जी जेका मिले थी, इज़त वोट जी सम्झो, उहा सिंध मां मिले थी। त हे ॾिसो, इमरान खान वारा न त उहे पंहिंजे सरहद खे डेवलप था कनि, नवाज़ शरीफ़ वारा पंजाब खे डेवलप था कनि। हिनखे सिंध एॾो मैंडेट ॾिए थी त हिनखे सिंध लाइ इहो सोचणु घुर्जे त इहो सुठी ॻाल्हि आहे। तव्हां पाण ॾिसो त कमीशन में त पंहिंजी जाइ ते, पर 9th 10th जा पेपर था थियनि, तव्हां ॾिसो त उन में बि A1 आहे त पैसनि ते थो अचे। यूनिवर्सिटीअ में बि तव्हां ॾिसो त पैसनि ते कमु हले थो। त हिनखे त मयार जेको सुधारणु घुर्जे, इहो त नारो हिनखे अॼु खां 10-15 साल अॻु में सिंध लाइ हणणु घुर्जे आहे। त सिंध लाइ हणे आहे त उहो बहितर आहे। त देरि सही दुरुस्त सही, भला इहा उते ॻाल्हि कई अथई, हाणे बि भला सिंध सां इहा महिरबानी कनि त असां ॾाढो ख़ुशि थींदासीं।